प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। ज़काई लूका 19 येसु तलाश करे थो ऐं विञायलनि खे ॻोल्हे वठे थो। हटी वञो, मूंखे वञण ॾियो। एतिरा घणा धिका छो लॻी रहिया आहिनि? हर को अची सघे थो। मूंखे कुझु बि नज़र न पियो अचे। माठ करे हितां हलियो वञ। हू अॻिते न वञी सघियो। हर को हुनखे सुञाणींदो हो, पर को बि हुनखे पसंदि न कंदो हो। हुन वटि ख़ूबसूरत घर हो ऐं सभ खां वधीक सुठा कपिड़ा हुआ। हुन जो कद काफ़ी घटि हो, पर हू वॾो अमीर हो। हर कंहिंखे ख़बर हुई त हुन जो पंहिंजो समूरो पैसो ईमानदारी सां न कमायो आहे। हुन जे नाले जो मतिलबु हुयो बेॾोही। पर इहो नंढड़ो ज़काई तमामु वॾो चोर हो। हू यरू में टैक्स वठंदो हो। जेको बि शहर जे ॿाहिरि खां सामान घुराईंदो हो, उनखे ज़काई खे टैक्स ॾियणो पवंदो हो। ज़काई असूलनि मूजिबि न हलंदो हो। खेसि माण्हुनि खां जेतिरो पैसो वठंदो हो, हू उन खां वधीक वठंदो हो। रोम में हुन जो सरदार उन बाबति कुझु न कंदो हो। उन करे ज़काई जेको चाहींदो हो सो करे सघंदो हो। उन करे उन शख़्स जंहिं जो नालो बेॾोही हो, उन पाण खे तमामु वॾो ॾोहारी बणाए छॾियो। ज़काई वटि तमामु घणो पैसो हो, पर का ख़ुशी न हुई। हिकु ॾींहुं यरू में अजीब कमु थियो। हुते येसु आयो। ज़काई इहो नंढे कद वारो माण्हू येसु खे ॼाणण जो इहो मौक़ो छॾणु न चाहींदो हो, पर ॿियनि जे करे हुन खे कुझु नज़र न पे आयो ऐं वण ते चढ़ी वियो। इहो सुठो तरीक़ो आहे। हू जल्दी सां मथे चढ़ियो। छा ज़बरदस्त मंज़र हो। येसु आयो। हू वेझे खां वेझो थींदो वियो। ज़काई जी अजीब हालत बाबति थोरो सोचियो। येसु सिधो अची उन वण हेठां बीही रहियो। ज़काई जो दिल ज़ोर सां धड़कण लॻो। येसु मथे ॾिठो। येसु हुनजी अखियुनि में अखि विझी ॾिठो। येसु खेसि कीअं सुञातो। येसु हुनखे चयो, ज़काई जल्दी सां वण तां हेठि लही अच। अॼु मां तुंहिंजे घर अचणु चाहियां थो। ज़काई जल्दी सां इहो ई कयो जेको येसु खेसि करण लाइ चयो हो। हू वण खां हेठि लथो। हू येसु खे ख़ुशी सां पंहिंजे घर वठी वियो, पर ॿियनि खे ही ॾिसी ख़राब लॻियो। येसु हुनजे घर वञी रहियो आहे। छा येसु उहो नथो ॼाणे त हू केतिरो ख़राब इंसान आहे? हाओ, येसु ॼाणींदो हो, पोइ बि हू हुन सां प्यार कंदो हो। ज़काई येसु जे बारे में ॼाणी वियो ऐं हुनखे पंहिंजे सभिनी गुनाहनि जे बारे में ॿुधायो। मालिक येसु, मां तव्हां खां वादो थो करियां, मां पंहिंजी दौलत जो अधु हिसो ग़रीबनि खे ॾींदुसि ऐं जंहिंखां मां वधीक पैसा वरिता आहिनि, मां उनखे 4 भेरा वधीक ॾींदुसि। ज़काई हाणे तूं बची वियो आहीं, छो त मां गुम थियलनि खे ॻोल्हण ऐं उन्हनि खे बचाइण आयो आहियां। येसु तव्हां वटि बि ईंदो। हुनखे पंहिंजी ज़िंदगी में घुरायो ऐं हुनखे ॿुधायो त तव्हां कहिड़ी शइ खां तंग आहियो। हू तव्हांजी ज़िंदगी खे ठीकु करे छॾींदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।